गमर जी रवासिन पीरसन औरत मसमा सदोरी साल मोहम्मद साले सहतो पंहिंजी धी बादशाह ज़ादी सहतो सां गॾु खैरपुर में गंबर थाणे जी पुलिस ऐं मुबीना घर ते चढ़ाई करे न्याणी खे अगवा कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ एहतियात कंदे ॿुधायो त 4 ॾींहं कार सवार जवाबदार फिदा हुसैन वलद मोहम्मद मिठल रिंद समेत 4 हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते चढ़ाई कंदे घर में घिड़ी चादर ऐं चौदीवार जो तक़दुस पामाल कयो, जॾहिं त घर भातियुनि खे यरगमाल बणाए घर में रखियल सोना ज़ेवर ऐं 30,000 रुपया रोक फुरण बैदि घर में वेठल 14 साला नारी मुरादा सहतो खे अगवा करे विया आहिनि। हिन ॿुधायो त गंबर थाणे ते 4 ॾींहंनि खां चकर पई काटियां पर पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई न पई करे। हिन आई जी सिंध DIG सखर ऐं ॿियनि वस वारनि खां अपील कई आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे न्याणीअ खे बाज़ियाब कराए इंसाफ़ फराहम कयो वञे।